उन्हनि जा समूरा हसास बुझा उन रियासत के बैनुल अक़वामी इमदादूं हुयूं, टेकूं हुयूं, हिमायतूं हुयूं। उन रियासत जो इहो मौक़ुफ़ हो त नहीं सिंधी बलोच वग़ैरह ये कुछ नहीं है, असीं सब जेके आहियूं मुसलमान आहियूं, पाकिस्तान ख़ुदा जी ॾिनल नेमत है, इस्लामी मुल्क है वग़ैरह। पर इहो जेम्स जो चवण हो, जीएसएन जे कारकुननि जी मेहनत हुई, जदोजहद हुई, जिन चयो त न असीं सिंधी हिकु क़ौम आहियूं, पाकिस्तान धोखो आहे, मज़हबी क़ौमियत थींदी नाहे, पाकिस्तान में मज़लूम क़ौमूं आहिनि, सिंधी आहिनि, बलोच आहिनि ऐं ॿियूं क़ौमूं आहिनि। तंहिंजे करे पोइ ॾिसो त उनजो नतीजो कहिड़ो निकितो। नतीजो हीअ आहे त हिकु अहिड़ो दौर हो, अॼु खां 40 साल 50 साल पहिरीं हिकु अहिड़ो दौर हो जॾहिं सिंध जो नालो वठणु, सिंधियत जी ॻाल्हि करणु, सिंधी क़ौम जे हक़नि जी ॻाल्हि करण ते ठपो हयो वेंदो हो। ही राज जा एजेंट आहिनि, ही इंडिया जा एजेंट आहिनि, ही काफ़िर आहिनि, ही इस्लाम जा दुश्मन आहिनि, ही पाकिस्तान जा मुखालिफ़ आहिनि। इन क़िस्म जा ठपा हया वेंदा हुआ, फतवाऊं जारी कयूं वेंदियूं हुयूं। सिंध जो नालो वठणु ॾोहो, जंहिंजे लाइ हिकिड़े शाइर चयो, ऐं सिंधड़ी तुंहिंजो नालो खयो ॼण कारीगर ते पेर पियो। हिकिड़ो मरहलो अहिड़ो हो। ऐं ॿियो वक़्तु हीअ आहे जो जीएम सैद जे जीएसएन हलचल जे कारकुननि जे बेसरो सामानी, बग़ैर कंहिं इमदाद जे, कंहिं फौज जे, बग़ैर कंहिं इलेक्ट्रॉनिक मीडिया जे, उनजी मेहनत कुर्बानियुनि प्रचार जो कमाल है जो अॼु सिंध जूं समूरियूं विफ़ाक़ परस्त पार्टियूं, समूरियूं मज़हब पार्टियूं, समूरियूं नस्ल परस्त पार्टियूं, जमायतूं, फर्द, उहे बि इहो दावा करण ते मजबूर आहिनि त असीं सिंधी आहियूं ऐं सिंध जे हक़नि सां गद्दारी न कंदासीं। पीपुल्स पार्टी जेका जंहिं 73 जहिड़ो सिंध दुश्मन आइन ॾिनो, जेका मज़बूत मरकज़, मज़बूत विफ़ाक़, मज़बूत पाकिस्तान जी हामी, अॼु उन जा लीडर बि जॾहिं स्टेज ते चढ़नि था त पहिरीं चवंदा जीएसएन, पोइ चवंदा जीए पुट। MQM उनजो लीडर अॼु सिंधी टोपी ऐं सिंधी अजरक पाए, अल्ताफ हुसैन इंग्लैंड में वही चए तो मैं भी सिंधी हूं लेकिन बोलता उर्दू हूं। शाह बेटाई के 2 बेटे थे, एक उर्दू बोलता है, दूसरा सिंधी बोलता है। हालांकि बेटाई के 2 त जब हिकिड़ो बि पुट कोन हो, नियाणी हो हिकिड़ी, पर बहरहाल हू बि सिंध ऐं सिंधियत जा चैंपियन थियण जी कोशिश पियो करे। मौलाना साहिब जेके आहिनि से बि बावजूद थी करे चवंदा बाबा असीं सिंध जे हक़नि जे लाइ जदोजहद कंदासीं। पोइ डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो हुजे, जमीयत उलमा इस्लाम हुजे या जमायत इस्लामी सिंध चैप्टर जा उहिदेदार हुजनि, का अहिड़ी धुर नाहे। वज़ीर आला खां वठी विफ़ाक़ी वज़ीरनि ताईं हर को चए थो बाबा असीं सिंधी आहियूं, असीं सिंध जे हक़नि लाइ जदोजहद करियूं पिया, असीं सिंध सां गद्दारी कोन कंदासीं। त हीउ छा आहे? हिकिड़ो दौर अहिड़ो हो जॾहिं सिंध जो नालो वठणु ॾो, सिंधी सॾाइण शर्मिंदगी जो बाहिस हो। ऐं ॿियो दौर हीअ आहे जो सिंधी सॾाइण, सिंध जो हक़नि जो दावेदार हुजण जो फैशन थी पियो। त हीअ तब्दीली का पाणे कान आई आहे, मामूली तब्दीली न आहे। इहा तब्दीली जीएम सैद जी फिक्र, उनजी शख्सियत, उनजे जदोजहद जो कमाल आहे। इहा तब्दीली जीएसएन जे क़ौमी कारकुननि जी मेहनतुनि ऐं क़ुर्बानियुनि जो कमाल आहे, तॾहिं इहा तब्दीली आई है। हा, अलबत्ता उन जा कुछ कमज़ोर पासा ज़रूर आहिनि, उहे तनक़ीद जोगा आहिनि, इस्लाह जोगा आहिनि, सुधारे जोगा आहिनि। पर इहे मसला बाद में असां ॻाल्हाईंदासूं। अॼोको जीअं त असांजो मौज़ू सिर्फ़ इहो हो त फ़िक्र जीएम सैद छा आहे, उन जा सिंध ते असरात कहिड़ा पिया आहिनि ऐं उन जो मजमूई नतीजो कहिड़ो निकितो आहे। इहो जीअं त मौज़ू हो, तंहिंजे करे आउं सिर्फ़ उन पस मंज़र में रही करे पंहिंजे नुक़्तनि खे मूं बयानु कयो ऐं आख़िर में मूं इहा ॻाल्हि कई त इहो जीएम सैद जे फ़िक्र जो, उनजी शख़्सियत जो, उनजी जदोजहद जो, जीएसएन जे क़ौम परस्त कारकुन जी जदोजहद, मेहनत ऐं क़ुर्बानियुनि जो कमाल आहे जो सॼी रियासत पंहिंजे तमाम तर वसीलनि जे बावजूद, ॿ क़ौमी नज़रिये जी जलगार ऐं प्रचार जे बावजूद, पाकिस्तान जे अंदरि को बि सिंधी, को बि बलोच, को बि इवन पंजाबी बि सभु चवंदा हा असीं सिंधी आहियूं, असीं पंजाबी आहियूं, असीं बलोच आहियूं, असीं पख्तून आहियूं। पोइ था चवनि असीं पाकिस्तानी। ॿियो त ठहियो पर ऑन ड्यूटी जनरल ऑफ पाकिस्तान परवेज़ मुशर्रफ हिकु मरहले ते इहो चवण ते मजबूर थियो, मैं भी सिंधी हूं। आइन मुताबिक़ हुनखे चवणु घुरिजे हा त मैं मुसलमान हूं। त इहो जेको क़ौम परस्ती जो दबाव सिंध जे अंदरि पैदा थियो आहे, तंहिंजे करे क़ौम परस्ती हिकिड़ो फैशन बणिजी वई आहे। इक़्तिदार में वेठल पंहिंजो पाण खे क़ौम परस्त साबित कनि था, मुख़ालिफ़ धुर में वेठल पंहिंजो पाण खे क़ौम परस्त साबित कनि था। नंढा वॾा कई ग्रुप ईअं क़ौम परस्तीअ जा नारा ऐं झंडा खणी सिंध में निकिरी पिया आहिनि, जी थर जी भेटुनि ते बरसात खां पोइ खुंबियूं पैदा थींदियूं आहिनि। इहो इन जे करे त जीअं जीएम सैद जे हक़ीक़ी
इनकलाबी नज़रियाती फिक्र के असी मसख करे छड़ियूं, मुझाए छड़ियूं, एतरा कौम परस्त पैदा करे छड़ियो, एतरा सिंध दोस्ती जा दावेदार पैदा करे छड़ियो जो सिंधी माण्हू मुझी पे हणो, ही भी सिंध ला कम पिया कन, हू भी सिंध ला कम पिया कन, हिननि खे भी सिंध जो दर्द है, हिननि खे भी सिंधी कौम जो सूर है, पोइ सब सिंध सिंध पिया कन, सब कौम परस्त हाणे सचो हले कहिड़ो, कूड़ो कूड़ो हले कहिड़ो, हाणे कढ लॻो तो कंहिंजे कढ लॻो। इहो मुझारो पैदा करण जे लाइ हिते एतिरा फैशनी कौम परस्त पैदा कयल आहिनि। उन जे लाइ असां जीअं तहरीक जे प्लेटफॉर्म तां हीअ ज़रूरत समझीसीं त मौजूदा हालतुनि में सभ खां पहिरीं असां फ़िक्र जेम्स जी तशरीह कयूं त जेम्स जो फ़िक्र छा आहे ऐं उहो मूं तव्हांखे ॿुधायो त जेम्स जी फ़िक्र जा असासियात हीअ। तंहिंजे करे हिकिड़ी ॻाल्हि इहा असीं सम्झूं था त मौजूदा हालतुनि में कौम परस्ती सिर्फ़ उहा आहे जेका जेम्स जे फ़िक्र ऐं नज़रिये जे बुनियाद ते बीठल आहे, जेका क़ौमी आज़ादी जी घुर करे थी, सिंधु देश जी आज़ादी जी घुर करे थी। कौम परस्ती उहा आहे जेका कौम परस्ती क़ौमी आज़ादी जी घुर नथी करे ऐं सिर्फ़ नारेबाज़ी जी हद ताईं पाकिस्तान जे अंदरि रहंदे करे क़ौमी हक़नि जी घुर करे थी, या रुगो इक़्तिदार हासिल करण लाइ पंजाब खे ब्लैकमेल करण लाइ सिंध कार्ड इस्तेमाल करे थी, उहा कौम परस्ती नाहे। त असांखे जीअं तहरीक जे हवाले सां असीं इहो चाहियूं था त अॼु ज़रूरत इन ॻाल्हि सभ खां पहिरीं त असां जेम्स जो फ़िक्र जेको आहे उन खे चिटो कयूं त हीउ जेम्स जो इनक़लाबी फ़िक्र आहे। उन खां पोइ उन जे अमल में उनखे सियासी अवामी सघ बनाइण जी राह में जेके कोताहियूं थियूं आहिनि, जेके कमज़ोरियूं थियूं आहिनि, जेके नाकामी बि खणी चइजे थियूं आहिनि, उन्हनि खे असीं एड्रेस कयूं, असीं उन्हनि खे दूर कयूं। जीअं तहरीक जा इहे ॿ मिशन आहिनि ख़ासि तौर ते त असां हिकु त मौजूदा हालतुनि में जेम्स जे इनक़लाबी फ़िक्र खे जीअं जो तीअं साइंटिफिक अंदाज़ सां पेश कयूं, ॿियो त उनखे क़ाबिल अमल बनाए सियासी तंज़ीमी अवामी सघ में बदिलाए ॾेखारियूं त क़ौमी तहरीक सिर्फ़ वात ॻाढ़नि छोकरनि ते मुश्तमिल कान्हे। क़ौमी तहरीक हिकिड़ो नंढड़ो प्रेशर ग्रुप कोन्हे जंहिंखे कॾहिं पीपुल्स पार्टी इस्तेमाल करे, कॾहिं मुस्लिम लीग इस्तेमाल करे, कॾहिं MQM इस्तेमाल करे, कॾहिं केरु इस्तेमाल करे। क़ौमी तहरीक प्रेशर ग्रुप नाहे। क़ौमी तहरीक सिर्फ़ चंद यूनिवर्सिटी शागिर्दनि जो ग्रुप नाहे। क़ौमी तहरीक सिंधी कौम जी, सिंध जे माण्हुनि जी हिकु नुमाइंदा तहरीक आहे। असांखे उहो कमु करणो आहे, उहा रिज़ल्ट वठणी आहे। तंहिंजे करे पहिरें मरहले में असां अॼु इन मौज़ू ते ॻाल्हायो आहे। आईंदा बि असां ॿिया मौज़ू जेके रिथिया आहिनि उन्हनि ते बि असां ॻाल्हाईंदासूं त जीअं तहरीक जूं सिंध जी मौजूदा सियासी सूरत हाल में कहिड़ियूं पॉलिसियूं आहिनि, असां मुल्क जे हालतुनि खे, दुनिया जे हालतुनि खे, सिंध जे हालतुनि खे कीअं था ॾिसूं, उन्हनि में तब्दीलीअ लाइ छा करण जो रिथे रहिया आहियूं ऐं उहा तब्दीली कीअं मुमकिन आहे। इहे समूरा पासा जेके आहिनि उन्हनि ते असां अॻिते हली करे ॻाल्हाईंदासूं। इन ते बि असां ॻाल्हाईंदासीं त आख़िर जेकॾहिं क़ौमी तहरीक में का भंजदा आहे, इख़्तिलाफ़ आहे, ग्रुप बंदियूं आहिनि, त उन जा बि के आया जाइज़ ठोस सियासी संजीदा सबब आहिनि या न आहिनि, जे आहिनि त कहिड़ा आहिनि, उन्हनि जो हल कहिड़ो आहे। इन्हनि समूरनि नुक़्तनि ते बि असां अॻिते हली करे तव्हां सां मुखातिब थींदासीं धारदार। पर अॼोके जीअं त मौज़ू हो साइंस जेम्स जो फ़िक्र जेम्स, उन हवाले सां मूं तव्हांजा 6 ॻाल्हियूं रखियूं ऐं मजमूई तौर ते मूं उन जी हासिलात बयानु कई त नज़रियाती एतबार खां 2 क़ौमी मज़हबी नज़रियो सिंधी क़ौम जे ज़हननि तां मिसारजी चुको आहे। सिंधी माण्हू पंहिंजो पाण खे हिकु क़ौम सम्झणु शुरू थी चुका आहिनि। हू पंहिंजो पाण खे मज़लूम सम्झणु शुरू थिया आहिनि। हू इहो सम्झनि था त असांजा वसीला इस्लाम जे नाले में, असांजी दौलत खे जमहूरियत जे नाले में फुरियो ऐं लुटियो पियो वञे। असांजी धरतीअ खे बैन अल-अक़वामी यतीम खानो बनायो वियो आहे इस्लाम जे नाले में, जमहूरियत जे नाले में। वज़ीरिस्तान मां पठान तब सिंध में, अफ़गानिस्तान मां पठान टुटनि काबुल मां तब सिंध में, बंगाल मां को टुटे तब सिंध में, पंजाब मां को अचे तब सिंध में, पेशावर मां को अचे तब सिंध में। सिंध खे इस्लाम जे नाले में, जमहूरियत जे नाले में हिकिड़ो बैन अल-अक़वामी यतीम खानो बनाए रखियो आहे। सिंध जो माण्हू इहो महसूसु करणु शुरू करे चुको आहे त असां सां धोखो थियो हो, अञा उन धोखे खे वधीक मुनज़म कयो थो वञे। पर हाणे उनमें क़ौमियती शऊर मुनज़म पियो थिए, क़ौमी शऊर पखड़ियो आहे ऐं इहो क़ौमी शऊर जो दबाव हो जो बेनज़ीर भुट्टो खे हिकु मरहले ते इहो चवणो पइजी वियो त लाड़काणे लाहौर जे वज़ीर आज़म में फ़र्क़ु आहे। इहो क़ौमी दबाव, इहो क़ौम परस्त जदोजहद जो नतीजो आहे। इहो जेम्स जी फ़िक्र जो कमाल आहे। इहो जेम्स जे कारकुननि जी महिनतुनि ऐं क़ुर्बानी जो नतीजो आहे। त असां सम्झूं था त मौजूदा हालतूं जेके आहिनि उन्हनि में जेम्स जे फ़िक्र नज़रियाती एतबार खां कामयाबी माणी आहे। रियासत जे फ़िक्र नज़रियाती एतबार खां बदतरीन शिकस्त माणी।
बाक़ी हाणे उनखे सियासी तंज़ीमी अमली नुक़्ते निगाह सां कीअं सगारो मुनज़म कजे इन ते अॻिते ॻाल्हाईंदासूं। तव्हां सभिनी दोस्तनि भाउरनि भेनरुनि जी महिरबानी। जीअं सिंधु देश